अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जा शहर तरक़ियाती कम न थियण सबबि भड़बांग त थी रहिया आहिनि, पर ज़मीननि ते वालार बि कई पई वञे। हाणे त साहिली पटी मुहाणनि लाइ बि नोगो एरिया थींदी पई वञे। इन सूरतहाल ते मक़सूद अहमद जोखियो लिखे थो, सिंध जेतोणीकि वसीलनि में ख़ुदि कफ़ील सूबो आहे, तंहिं बावजूदि सिंध जा वसीला सिंध जी क़िस्मत बदिलाए नाहिनि सघिया। सिंध केतिरनि ई कुदरती वसीलनि सां मालामाल हुअण बावजूदि अॼु बि तरक़ी न करे सघी आहे। सिंध ते धारियुनि जो कब्ज़ो आहे, जंहिंजे करे सिंध जे मालिकनि सिंधियुनि खे उन्हनि माली वसीलनि खां महरूम रखियो वियो आहे। केतिरा ई सिंध जा नौजवान बुख बदहाली ऐं बेरोज़गारी जे करे ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि, त केतिरा ई ख़ानदान वरी पंहिंजे बचनि खे विकिरो करण ते मजबूर आहिनि। सिंध जे वसीलनि ते धारिया क़ाबिज़ थी अयाशूं पिया कनि, जिन सिंध जे वाघ धणियुनि खे बि संदन हाल ते को बि रहम नथो अचे ऐं उहे अखियुनि खां अंधा कननि खां ॿोड़ा थी विया आहिनि। सिंध जा माण्हू अहिड़े रवैये ऐं रविश ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज कंदा रहिया आहिनि, पर उन्हनि जे एहतिजाज ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। हूं त काफ़ी सालनि खां वठी सिंध जे तारीख़ी माॻ बंभोर जे ज़मीननि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कब्ज़नि जो सिलसिलो तेज़ थियल आहे। बंभोर जी सवें एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे उन ते कुकड़नि जा फार्म, ज़राइत, मच्छियुनि जा तलाव ऐं लूण जे कारखाननि समेत मुख़्तलिफ़ नालनि सां कब्ज़ा करे गैर क़ानूनी तौरु प्लाटिंग बि कई पई वञे। हिन माॻ जो जॾहिं वजूद रखियो वियो तॾहिं बंभोर लॻभॻि 640 एकड़ ज़मीन ते ॿधल हो, जंहिं ज़मीन जा खाता तब्दील करे उनखे हाणे वञी 307 एकड़ ज़मीन ते ॾेखारियो वियो आहे। बंभोर भरिसां रहंदड़ माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम करे संदन ॿारनि खे तालीम खां बि परे रखियो वियो आहे। नाइंसाफ़ी जो सिलसिलो हिते नाहे रुकिजी सघियो, पर हाणे साहिली किनारे ते क़ाइमु विंड मिल कंपनी इंतिज़ामिया बंभोर ऐं उनजे भरपासे में रहंदड़ मक़ामी मुहाणनि खे उतां जी साहिली पटी मां मच्छी जे शिकार खां बि रोकियो आहे। जेतोणीकि हितां जा रहवासी मक़ामी मुहाणा नस्ल दर नस्ल उतां मच्छी जो शिकार कंदा रहनि था, उन्हनि जी ज़िंदगी जो गुज़र सफ़र मच्छी जे शिकार ते आहे। हू न ॿियो कमु करे सघनि, न ॿियो को रोज़गार खेनि करण लाइ मिलियो आहे, पर हाणे वक़्त जे ॾाढनि संदन उहो रोज़गार बि खसे वरितो आहे, जंहिं करे मुहाणा परेशान थी बुख ऐं बदहाली जे वर चढ़ी विया आहिनि। संदन बचड़ा बुखूं काटे रहिया आहिनि। जेतोणीकि हितां जा मुहाणा पीपल्स पार्टी खे सदाईं वोट कंदा रहिया आहिनि, पर साणनि थींदड़ एॾे वॾे ज़ुल्म जे बावजूदि पीपल्स पार्टी जे कंहिं बि चूंडियल MP या सूबाई वज़ीर संदन दांह जो जवाबु नाहे ॾिनो, जंहिं करे सवें मक़ामी मुहाणा रोज़गार खसजण ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मुहाणनि जे हिन एहतिजाज में जेतोणीकि कंहिं असेंबली मेंबर, वज़ीर या सलाहकार ते शिरकत नाहे कई, पर मक़ामी यूसियुनि जा चूंडियल नुमाइंदा सियासी समाजी अॻुवान हिन एहतिजाज जो हिसो थी मुहाणनि सां इंसाफ़ जो मुतालबो करे रहिया आहिनि। UC ककड़ांड, UC खिगाण ऐं UC बंभोर जे मुहाणनि खे न सिर्फ़ु मच्छी मारण खां रोकियो वियो आहे, पर सिक्योरिटी जो जवाज़ ॼाणाए खेनि पंहिंजे क़दीम क़ब्रिस्ताननि ऐं सामुंडी तट ते बि वञण खां रोकियो वियो आहे, जंहिंसां हू सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। होॾांहुं मुतासिर मुहाणा मच्छी मारण वारे रोज़गार बंदि थियण करे बेरोज़गार थी फाका कशी जो शिकार थी विया आहिनि। ग़रीब मुहाणनि जे गुज़र जो वाहिद वसीलो मच्छी मारे पेट पालण आहे। हिकु तरफ़ ज़मीननि ते कब्ज़ा करे मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे विकिरो करे मक़ामी माण्हुनि खे बेघर कयो वञे थो। बिना नोटिस ॾियण जे बंभोर ऐं उनजे भरपासे में ॻोठनि ऐं क़दीमी वसिंजनि जी भञडाह जो सिलसिलो बि जारी आहे, त ॿिए तरफ़ मुहाणनि खां रोज़गार जो हक़ बि खसियो पियो वञे। अहिड़ी नाइंसाफ़ी खां पोइ हितां जा माण्हू पाण खे निंधड़को महसूसु करे रहिया आहिनि। हाणे सुवालु आहे त इंडस्ट्री ज़ोन में मक़ामी माण्हुनि खे मुलाज़मत अवलियत जे बुनियाद ते ॾियणु खपे। सिंध हुकूमत जी बि ज़िम्मेवारी आहे त उन ते अमल कराए। जेकॾहिं हिन ज़ोन में बि मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो त पोइ उन ज़ोन जो सिंधियुनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, इहो बि वाज़ह कयो वञे। हिते सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूदि लेबर लॉ ते को बि अमल नथो कयो वञे। जेकॾहिं को पुरहित ज़ख़्मी थिए थो त उनजो इलाजु न थियण जे करे उहो तड़पी ज़िंदगी जी जंग हाराए वञे थो।
मक़ामी माण्हू बुख ऐं बदहाली जे करे पंहिंजा अबाणा कख छॾण ते मजबूर थी विया आहिनि। हिन वक़्तु ठठे ज़िले जी का बि देह कूड़नि खातनि ऐं कब्ज़नि खां आजी नाहे। कूड़ा काग़ज़ ठहिराए कब्ज़ा कया पिया वञनि। घारो किरे खां वहंदड़ खारो पाणी सिम जी सूरत में हर रोज़ु बंभोर जे क़दीम आसारनि खे नुक़सानु पहुचाए रहियो आहे। ॿिए तरफ़ कब्ज़नि जो सिलसिलो जारी आहे। हाणे रोज़गार खसण हिकु तारीख़ी ऐं वॾी नाइंसाफ़ी थींदी, जंहिंखे रोकण लाइ आला इख़्तियारनि खे तकड़ा क़दम खणणु घुरिजनि। मुहाणनि जे लॻल धरणे जो नोटिस वठंदे विंड मिल कंपनी खे पाबंद बणायो वञे त उहा कंहिं मुहाणे खां मच्छी मारण जो हक़ न खसे ऐं खेनि पंहिंजे क़दीमी क़ब्रिस्तान ताईं रसाई ॾियणु घुरिजे। तरक़ी जे नाले ते कसा नाइंसाफ़ी माण्हुनि खे क़बूल न आहे। हाणे माण्हू मज़ाहिमत वारे रस्ते ते लही आया आहिनि, जंहिं करे को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। अहिड़े मामले जो MPA समेत हितां जे चूंडियल असेंबली मेंबरनि खे तकिड़ो क़दम खणी पंहिंजे वोटरनि खे मान ॾियणु घुरिजे ऐं संदन रोज़गार जो तहफ़ुज़ करणु घुरिजे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मक़सूद अहमद जोखे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।